के रचित आहे बयान में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतयबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकरैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सल्लम अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फ़ज़्लुल्लाहि अलैका अज़ीमा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीज़ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां ज़ौक़ शौक़ सां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। सब जो आमीन। मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं शाल इन्ही मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है त जन हीअ नूरानी महफ़िल सजाई आहे, ख़ुसूस बिल ख़ुसूस मोहतरम साईं रफ़ीक अहमद साहब, अल्लाह उनजे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए, इज़्ज़त ऐं माल में इज़ाफ़ो फरमाए। असीं जेकी बि इन बरकतुन भरी महफ़िल में शरीक थिया आहियूं, अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। मेरा दोस्तों, सब खां पहिरियां त मां अर्ज़ गुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जी ख़िदमत में। अॼु
अजो की इन बावकार रौनक मिलाद जी महफिल के खुसूसी खिताब करण जे ला मुझा किबला महबूब मुर्शिद दिलबर साईं अचणा हुया पर साईं जन जी तबीयत मुबारक जी नासाज़गी जे बाइस पाण अची न सघिया। दुआ कयो अल्लाह साईं जन के सेहत कामिला आजिला नाफिया अता फरमाए। सेहत सलामत होंदी त हे मेला बार बार थींदा रहंदा इंशाअल्लाह। अल्लाह का दुआ है अल्लाह असांजे मुर्शिदन के सेहत वारी डिगी ॼमार अता फरमाए। सदन जे फैज़ खां असांजे सीनन के बरोबर फरमाए। ॿियो त सदबार मुबारकबाद उन्हनि नौजवाननि के जन कुरान पढ़ी ऐं सीने में समायो, अल्लाह जे कुरान के याद कयो। लख मुबारकूं हाफिज़न जे अब्बे ऐं अम्मा के जन जे बच्चन अल्लाह जो कुरान पढ़ियो ऐं याद कयो। सद मुबारकूं इन्हनि जे उस्ताद के जन जी मेहनतुनि ऐं कोशिशुनि सां अज नौजवाननि पंहिंजे मथे ते कुरान याद करे पीर बधी आहे। अल्लाह करीम का दुआ है त अल्लाह असांजे औलादन के नेक साले बनाए, कुरान जो हाफिज बनाए, दीन जो आलिम बनाए। अल्लाह ताला जे पाक कलाम सूरत निसा जी आयत नंबर 113 इन फकीर तिलावत कई जेमें अल्लाह रब्बुल इज्जत इरशाद फरमायो व अनज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत ऐं असां नाज़िल कयोसीं ए असांजा दिलबर नबी तुंहिंजे मथां कुरान ऐं हिकमत के। सुभान अल्लाह। नाज़िल कयोसीं किताब ऐं हिकमत व अल्लमका मा लम तकुन तअलम ऐं जेको तू न ॼाणंदो हुए सो समूरो इल्म तोखे ॾेई छॾियो आहे। वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा ऐं तुंहिंजे मथां ए महबूब अल्लाह जो तमाम वॾो फज़ल आहे। अल्लाह भला चुप जो रोज़ो रखे आया आहियो। मां माण्हुनि में वेठो आहियां, कब्रिस्तान में वेठो आहियां। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ख़बर पवे रूह आहे तव्हांजे अंदर, मुर्दा कोन वेठा आहिनि, जेरा वेठा आहिनि। चओ सुभान अल्लाह। कुरान अल्लाह फरमायो हज़रत अब्बार गुम थी वञे, मुंहिंजे उठ जी महार गुम थी वञे न त मां उहा बि अल्लाह जे कुरान मां तलाश करे वठंदुसि। उठ थोड़ो बेस हज़रत इब्न मसऊद तो फरमाए कुरान जो वॾो आलिम वॾो मुहक्किक जंहिंखे कुरान जो फैज़ खुद मदीने वारे साईं ॾिनो हुयो। साईं करीम हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद जे सीने ते हथ रखे दुआ ॾिनी, मुंहिंजा मौला अब्दुल्ला बिन मसऊद के कुरान जो आलिम बना। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। खुश नसीब आहे वो मुसलमान जंहिंखे अल्लाह कुरान जो इल्म अता फरमाईंदो आहे। कुरान जो इल्म जंहिंखे अची वञे, कुरान जो इल्म जंहिंजे साम्हूं अची वञे, पुट फोटू हाणे पासे ते बि कढ, मूंखे हाणे तकरीर में डिस्टर्ब न कर। कुरान जो जंहिंखे इल्म अची वञे अल्लाह ताला उनजे मथां पंहिंजी रहमतुनि जो वॾो बड़ो मींहुं वसाए छॾींदो आहे। जेको कुरान पढ़े लफ्ज़ लफ्ज़ जे बदिले अल्लाह रब्बुल इज्जत उनखे नेकियूं अता फरमाईंदो आहे, उनजा दर्जा वधाईंदो आहे, उनजे गुनाहनि खे मेटे साफ़ करे छॾींदो आहे। जॾहिं क़यामत जे ॾियारे इहो हाफ़िज़े कुरान उथंदो, कुरान के याद करण वारो उथंदो, मुझे दिलबर नबी फरमायो त अल्लाह रब्बुल इज्जत उन जे मुंह के ईअं चमकाईंदो जीअं चोटीअ जो चंड चमकंदो आहे। न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाफिज़ कुरान पाण त शान वारो, नबी साईं फरमाए जो कुरान पढ़ियो ऐं कुरान ते अमल कयो
कुरान याद कयो ऐं कुरान ते अमल कयो मुझे दिलबर नबी फरमायो जडे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उनखे त अल्लाह इज्जत ॾींदो पर हाफ़िज़ कुरान जे अब्बे ऐं अम्मा खे बि नूरानी कुर्सियुनि ते मिंबरनि ते विहारे जन्नत जा लिबास उठाए उन्हनि जे मथनि ते नूर जा ताज रखिया वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये जो उनजे मथे ते जेके ताज पवंदा हाफ़िज़ कुरान जे अब्बे ऐं अम्मा जे मथनि ते उनजी चमक दमक नूरानियत पूरे महशर जे मैदान में नजर ईंदी न चई सुभान अल्लाह परे का ॾिसंदा त सुभान अल्लाह इहो हाफ़िज़ कुरान जो अब्बो वेठो सुभान अल्लाह हिकड़ा माण्हू पुछा कंदा है कि वली आहिनि के कुतुब आहिनि के कलंदर आहिनि के सालिह ऐं शहीद ऐं सिद्दीक़ आहिनि चयो वेंदो न सालिह न सिद्दीक़ न शहीद आहिनि न वली न पैगंबर आहिनि हे उहे बाना आहिनि जन जे पुटनि अल्लाह जे क़ुरान खे पढ़ियो ऐं यादि कयो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान पढ़ण वारे जो शान त पंहिंजी जाइ ते आहे पर हे अब्बे ऐं अम्मा खे अल्लाह ताला शान पियो था फरमाए हिकिड़ो त हे कुरान खे यादि कयनि पर जेको कुरान जो इल्म सिखे ऐं ॿियनि खे सेखारे मदीने जे ताजदार फरमायो इहो जेको आलिम आहे पाण त जन्नत में वेंदो पर पाण सां गॾु पंहिंजो 7 पीढ़ियूं बिखराए जन्नत में वठी वेंदो जे कुरान के समझो कुरान के पढ़ियो कुरान के पढ़ी ऐं ॿियनि खे सेखारियो इल्म जी तरवीज कई कुरान जे इल्म खे ॿियनि खे पढ़ाइण वारो थियो इहो अकेलो माण्हू जे कुरान जे इल्म जी तबलीग ऐं तरवीज कई मुंहिंजे दिलबर नबी फरमायो क़यामत जे ॾिहाड़े इहो बानो जन्नत में त वेंदो पर पाण सां गॾु 40 गुनहगारनि खे छॾाए जन्नत में वठी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जे ताजदार जी हदीस शुअबुल ईमान में हजरत इमाम बैहक़ी रहमतुल्लाह अलैहि रिवायत आंदी आहे हजरत सैयदना अनस बिन मालिक तो फरमाए त हिकड़े ॾिहाड़े मदीने वारे साईं असहाबनि जे विच में वेही सवाल कयो सुजाग वेठा आहियो नबी साईं सवाल कयो त हल तदरून मन अजवद जूदा तव्हां खे ख़बर आहे त सभ खां वॾे में वॾो सखी केरु आहे सुभान अल्लाह सखियुनि खां वॾो सखी केरु आहे तव्हांखे ख़बर आहे दादा भाई जे आसपास वारो नूरियाबाद वारो नबी तो पुछा करे तव्हांखे ख़बर आहे त सभ खां वॾो सखी केरु आहे सखावत करण वारो केरु आहे रब जे हबीब फरमायो हा सहाबा किराम अर्ज़ कयो कालू अल्लाह व रसूलुहु आलम या रसूल अल्लाह अल्लाह जाने तू मुस्तफा जानी असां खे ख़बर न आहे सुभान अल्लाह सहाबा किराम जी आदत हूंदी हुई जंहिं शइ जो इल्म बि हूंदो हुयो न नबी पुछंदो हुयो त चुप थी वेंदा हुया चवंदा या रसूल अल्लाह अल्लाह जाने पियो तू मुस्तफा जाने सुभान अल्लाह तोखे ख़बर आहे असां खे ख़बर न आहे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो ॿुधो काल अल्लाह अजवद जूदा फते में वॾो सखी सखियुनि खां वॾो सखी अल्लाह आहे सुभान अल्लाह वॾे में वॾो सखी केरु आहे ॻाल्हायो वॾे में वॾो सखी अल्लाह आहे मदीने वाले साईं फरमायो सुम अना अजवद बनी आदम ऐं आदम जे औलाद में रब खां बाद में वॾे में वॾो सखी मां मोहम्मद मुस्तफा करीम आहियां अल्लाह त बेमिसला पूरी मखलूक में अहिड़ो को सखी न आहे पर आदम जे औलाद में आदम जे पुटनि में वॾे में वॾो सखी को आहे त मुंहिंजे दिलबर नबी फरमायो मां मोहम्मद करीम चई सुभान अल्लाह एड़ी सखावत मदीने वाले साईं जी एड़ी सखावत हिन आसमान एड़ो सखी को न ॾिठो हूंदो जहिड़ो सखी तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी मोहम्मद मुस्तफा करीम बन
अज असां का को घुर करे को सवाल करे त असां उनखे ॾींदासीं, पैसो ॾींदासीं, कपड़ा ॾींदासीं, लिबास पढ़ाईंदासीं, जुती पाराईंदासीं, साईं मुंहिंजा मानी खाराईंदासीं, पाणी पीआरींदासीं, सखावत में वध प्लाट ॾींदासीं, दौलत ॾींदासीं, साईं मुंहिंजा तोहफ़ो ॾींदासीं, माल ऐं मिल्कियत ॾींदासीं, पर मदीने वारे साईं जी सखावत ॿुधायां दुनिया वारनि जी सखावत में नबी जी सखावत में फ़र्क़ु आहे। सुभान अल्लाह। असां खां छल न को सुवाल करे चवे त बाबा हीअ शइ ॾे अलाह जे नाले ते, असां त 10 जो नोट खणी वरी ॾिसंदासीं ॾियां या न ॾियां, ॾिसंदो वरी खीसे में विझंदो, वरी ॾिसंदो वरी खीसे में विझंदो। मदीने जे ताजदार फरमायो ता कंजूसी न कयो, अल्लाह जी राह में ॾियण वारा जो। नबी साईं फरमायो मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद करीम जी जान आहे। मदीने जे ताजदार फरमायो जेको माण्हू अल्लाह जी राह में ॾे खैरात करे, अल्लाह रब्बुल इज्जत ॾियण सां उन जे माल में खोट कोन आणींदो आहे, उन में बरकत ॾींदो आहे। नचे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तव्हां जेको अल्लाह जी राह में ॾींदा आहियो, खैरात कंदा आहियो, रब जी राह में ॾियो। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो त अल्लाह कूण जा ॾहूण तव्हांखे अता फरमाईंदो, पर ईअं बि आहे त ॾियण वारे खे 1 जा 700 गुना अल्लाह अजुर अता फरमाईंदो। चओ सुभान अल्लाह। मिसाल तो तुझे नाम छाहे? हाँ अली गुल ये मुझे हथ में घना है ना 500 रुपया, ये 500 रुपया मां जा तो अली गुल के अचे वठो ए तो करे ना 500 रुपया ने करे ना। मदीने जे ताजदार फरमायो जेके तो अल्लाह जी राह में ॾिना न, ये तुझे खीसे मां जेके निकता मुंह भायो हाणे मुझे खीसे मां 500 खुट्टा, मुझे खीसे मां 500 खुट्टी पिया आहिनि, पर महबूब फरमायो ये खुट्टा न आहिनि, ये वधिया आहिनि। अचे सुभान अल्लाह। बी थोड़ो 500 ॾिना त मां बी थोड़ो अल्लाह सुभान अल्लाह। हे 500 रुपया हिन खीसे में विया, हिन जे बिच खीसे में 500 रुपया हिन जे खीसे में विया, हाणे हिन जो खीसो भरियो, मुंहिंजे खीसे मां निकिता भाइयों सी दुनिया जे एतबार खां त मूं वटि खुट्टा हिन वटि वधिया, हे हिन मां फ़ाइदो हासिल कंदो। छा वठंदे 500 मां? खाधे पीते जी शइ वठंदो, ज़ाल खे कुझु वञी खाराए जाए, तूं त सफ़ा बेकार माण्हू आहीं, शादी कोन कई आहे, ॾाढ़ी अची थी वञे शादी न कई अथई, अलाह नसीब कंदो। अबो मां त अथई न गुज़ारे अकेलो आहे, तूं पंहिंजे मथां ख़र्च कजे। हे जेतिरो नफ़ो हासिल कंदो इन मां पंहिंजी जान ते, इन मां मानी खाए ॾेखारण जो मक़सदु आहे तव्हांखे मिसाल सम्झाए। ॾिजे अल्लाह जी राह में त लिकाए ॾिजे, ईअं ॾिजे जो सॼे हथ सां ॾिजे त खॿे हथ खे ख़बर न पए, पर हे महफ़िल में ॾियण जो मक़सदु इहो आहे त मां तव्हांखे मिसाल ॾेई सम्झायां मदीने वारे जी तालीम केॾी भली आहे। चओ सुभान अल्लाह। हाणे हे नफ़ो वठंदो, हिन मां फ़ाइदो हासिल कंदो, जेतिरो नफ़ो हासिल कंदो ओतिरो अजुर सवाब अल्लाह मूंखे अता फरमाईंदो। हिन मां मानी वठी खाए, जेको पैसो ॾिनो मां मानी वठी खाए, गिरह जे बदिले अल्लाह मूंखे अजुर अता फरमाईंदो। हिन मां इन रुपए मां ॿिए कंहिंखे खैरात करे ॾिनी, हिन खे त अजुर मिलंदो, पर एतिरो अजुर अल्लाह वरी मूंखे अता फरमाईंदो। इहो त हिन जे नफ़े जो अजुर, हिन जेको फ़ाइदो वरितो, जेको नफ़ो हासिल कयो उन जो अजुर आहे। पर सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो अल्लाह रब्बुल इज्जत ॾियण वारे खे हिकिड़ो रुपयो ॾियनि उनखे 700 गुना वधाईंदो। सुभान अल्लाह। नचे सुभान अल्लाह।
कंजूस न थियो पुट कंजूस न थियो सुभान अल्लाह नबी कसम खयो आ कसम तो खणा त ॾियण सां माण्हू खुटंदो न आहे रब वधाईंदो आ हिकड़ी गड़ी अल्लाह जी राह में खैरात कयो गड़ी खजूर जी अल्लाह जी राह में खैरात कयो मदीने वाले साईं फरमायो उनके अल्लाह जबल ओत जेदो बनाए अल्लाह उनजे अमाल नामे में तोरी वरी जो सुभान अल्लाह इन मिलाद जी मजलिस में नंगर भी कयो नंगर कयो कराईंदे न आहे न सभिनी जे लाइ मदीने वाले साईं फरमायो के माण्हू के मानी खारायो हिकड़ो गिरह के मानी जो खारा न अल्लाह रब्बुल इज्जत कबूल पियल हज कबूल पियल उम्रे जो सवाब अता फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभिनी के मानी खाराईंदो मूंखे मानी खाराई अथई मां खाई आयो मां जीअं महफ़िल पूरी थींदी नमाज़ पढ़ी भॼंदुसि मूंखे ओ शिकारपुर वञणो तवज्जो ॾियो तव्हां मानी खाधी गिरह जे बदले खाराइण वारे के खर्च करण वारे के अल्लाह कबूल पियल हज कबूल पियल उम्रे जो सवाब अता फरमाए न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये असानी सकावत मानी खारायूं पानी प्यारियूं रिज़्क जो पैसा जो दौलत जो उन जो अल्लाह अजर अता फरमाए इनाम अल्लाह अता फरमाए लालच असां के तडे खैरात कयूं था पर मदीने जे ताजदार जी सखावत बुधाया है महबूब सोना ॾियण वारे के तो नवाज़े छॾिन पैसो भी ॾिनन दुनिया भी ॾिनन दौलत भी ॾिनन पर मदीने वारे वंड में जन्नत जा सर्टिफिकेट भी विरहाए छॾिया सुभान अल्लाह वरी तो सुभान अल्लाह मुखा मुखा को घुर करे असां उनके दुनिया ॾींदासीं पैसो दौलत ॾींदासीं मदीने वाले खां को घुरे मुंहिंजो दिलबर नबी जन्नत इनाम में अता करे छॾे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह साईं करीम हदीस बयान कई मुंहिंजी उम्मत जा 70,000 उम्मती बिना हिसाब के जन्नत में वेंदा सुभान अल्लाह मुंहिंजा 70,000 उम्मती बगैर हिसाब जे बगैर पुछाणे जे बगैर के परेशानी जे न कब्र में पुछाणो न हशर में पुछाणो न माशर में पुछाणो न मीज़ान न साईं मुंहिंजा दुख न परेशानी न गम बिना हिसाब जे उथंदा आहिनि अल्लाह फरमाईंदो जन्नत में वञो सुभान अल्लाह नबी जो सहाबी हजरत सैयदना उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु केर उकाशा ॻाल्हायो यार ॻाल्हायो उकाशा उथी बीठो या रसूल अल्लाह मुंहिंजो नालो उन लिस्ट में लिखायो जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा चओ सुभान अल्लाह अबा उकाशा जो अकीदो हुयो त मदीने वारो जन्नतन में मुंहिंजो नालो लिखाइण चाहे त नबी के रब इख्तियार ॾिनो बेइख्तियार नबी नाहे इख्तियार वारो नबी सुभान अल्लाह अना जोर से जो सुभान अल्लाह उकाशा जो या रसूल अल्लाह मुंहिंजो नालो इन लिस्ट में लिखायो नबी से फरमायो उकाशा मुबारक अथे सुभान अल्लाह बड़े शान वारो साहबी नबी ते वडो वैसा हुंदो हजरत उकाशा के मदीने वाले साईं ते वडो यकीन हुयो सैयदना उकाशा हिकड़े ॾियारे आयो जंग बदर हले पई बदर जी जंग में साईं करीमन वटि आयो या रसूल अल्लाह विढ़ण जे लाइ आया आहियूं खाली हथे आया तलवार आहे कोन्हे तलवार ॾियो त विढ़ण हाणे नबी वटि एक्स्ट्रा तलवार हुई जो उनखे ॾियनि पर हुन जो अक़ीदो हुयो महबूब कुदरत पंहिंजी सां इख्तियार सां जे तलवार पैदा करे त करे सघे थो सुभान अल्लाह साईं जन ईअं वण बीठो जो उन मां लठ पटी पन छाणे उन लठ जे मथां हथ जो फेरियनि सुभान अल्लाह लठ मजा तलवार ठही सुभान अल्लाह सुभान हजरत उकाशा उन सां विढ़ियो उहा तलवार हजरत उकाशा जी रफीक रही उहा तलवार साथियाणी रही ताजो जॾहिं रोम जी सल्तनत ते हमलो कयो वियो हिन वक़्तु तुर्की जो शहर गाज़ियंतब शहर आहे उते हजरत उकाशा जी मज़ार आई उहा तलवार अजब संदनि मज़ार जे भर में उहा रखी आहे जेका नबी जे हथ जे मोज़े सां ठही हुई
यो शहर गाज़ियाबाद हज़रत उकाशा जो मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। उकाशा चयो या रसूल अल्लाह मुंहिंजो नालो बि लिखायो जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। हज़रत हबीब किबरिया फरमायो मुबारक ते उकाशा बिना हिसाब जे तूं जन्नत में वेंदे। न चई सुभान अल्लाह। ॿियो साहब थी बीठो रीस ते उकाशा जी रीस थी ॿियो थी बीठो या रसूल अल्लाह मुंहिंजो नालो बि न में लिखायो। साईं जन फरमायो वे 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 उकाशा तोखां गोए खणी वियो तुंहिंजो नालो नथा लिखा। सुभान अल्लाह। मतलब नबी मर्जी वारो आ हिकड़े के वेहारे हिकड़े के जन्नती बनाए। बेशक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मदीने वाले साईं जो सहाबिया नालो हजरत रबिया थस महबूबन करीमन जो खातिमा खिदमत गुजारा मदीने वाले साईं जी जुत्ती जोड़ा महबूबन करीमन के पानी प्यारी दो हुयो महबूबन जे थधे गरम पानी जो बंदोबस्त कंदो हुयो महबूबन के वुजू कराईंदो हुयो खास खिदमत गुजार हुयो। खिदमत में बैठो हुंदो हिकड़े दिहाड़े महबूब राज़ी थिया फरमाइन था सल रबिया माशिता रबिया घुर छा खपई अज जेको घुरंदे सो अता कंदो माए। न चई सुभान अल्लाह। रबिया घुर छा खपई हाय 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 उर्दू जी नात है चवे तो रहमत का है दरवाजा खुला मांग अरे मांग रहमत का है दरवाजा खुला मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग रहमत का है दरवाजा खुला मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग। सल रबिया माशेता ओ रबिया घुर छा खपई अर्ज करे या रसूल अल्लाह कुछ न खपे काशे न खपे बस हिकड़ो अर्जा इन मुराफिकतक फिल जन्नते या रसूल अल्लाह ॿियो कुछ न खपे बस हिकड़ो अर्ज़ो आ जन्नत खपे पर तोसां गॾु खपे। चओ सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह जन्नत जो स्वाली आहियां जन्नत जो तालिब आहियां पर जन्नत में ईअं न वेंदुसि जीअं हिते पंहिंजो साथी बणायो अथव हिते पंहिंजो खादिम बणायो अथव दुनिया में पंहिंजी खिदमत जो मौक़ो ॾिनो अथव ओ मुंहिंजा दिलबर नबी जॾहिं जन्नत में वञा त तुंहिंजी रिफ़ाक़त मिले तुंहिंजे रिफ़ाक़त में तोसां गॾु जन्नत में हुजां। सुभान अल्लाह। वाह रबिया तुझा नाज वाह रबिया तुझो शान चे दो दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है या रसूल अल्लाह दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना। दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना बेखुद किए दे अंदाज है
जा इतना तो करम करना ए चश्मे करीमाना, इतना तो करम करना ए चश्मे करीमाना, जब जान लबों पर हो तुम सामने आ जा, जब जान लबों पर हो तुम सामने। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। के दुरूद पढ़ने जो शौक ना है या को बात पे तो मचे न का सुभान अल्लाह चो न औज़ु बिल्लाह न नऊज़ु बिल्लाह न सल्लल्लाहु अल्लाह जवाना बात में मुंह पे आता घर में ये भी कोने का जितनो हे सोना लगा बैठा है चो दुरूद शरीफ पढ़ो मोहब्बत से बड़ी आवाज सल्लल्लाहु अलैका या। हे पर आवाज अच्छी मुके या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या। अल्लाह खुश रखंदो मदीने जे ताजदार के अल्लाह ताला एड़ी इनायत अता फरमाई जो साईं जन फरमायो अना अजवद बनी आदम मां मोहम्मद मुस्तफा करीम, आदम जे औलाद में सब खां वडो सखी आया। पर बुधो मुक्का बाद में तो आके खबर आ केर सखिया मां मोहम्मद करीम का को बियो केड़ो मानुआ जको वडो सखिया। अर्ज के वे या रसूल अल्लाह बुधायो मुझे महबूब फरमायो रजुलुन अलिम इल्मन फनशरहु, उहो मानु वडो सखिया जको इल्म पढ़ियो कुरान पढ़ियो दीन सिखियो इन के दीन सेखारण वारो बण जीवियो। पढ़ियो पांजे मदरसे में सिखियो इल्म पढ़ियो इल्म सिखई कुरान पढ़ई कुरान जो इल्म सीने में समायई कुरान जो आलिम बणियो हाफिज बणियो। मदीने वाले साईं फरमायो वो छा कई जो इए न थियो जो दुनिया जे खफन में लगी वियो दुनिया जे कारोबारन में लगी वियो न पर आयो कुरान पढ़ी वरी ॿियनि खे कुरान पढ़ाइण वारो बणियो। कुरान पढ़िया वरी पोइ घर में सुम्ही कोन पिया या अबो कवर जी पियो त हल कमाए अचो वञी नौकरी कर नौकरी जे पोयां वियो या साईं मुंहिंजा माल कमाइण जे पोयां वियो न मदीने वारे साईं फरमायो पाण पढ़ियो फनशरहु वो उन इल्म जी तरवीज कयई ॿियनि खे सेखारियई ॿिया माण्हू तयार कयई। मदीने वारे साईं फरमायो याती यौमल क़ियामत अमीरन वहदहु, वो क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं ईंदो अल्लाह रब्बुल इज्जत उन बाने के दुनिया वारन में अमीर बनाए रहबर ऐं रहनुमा बनाए पो उथारींदो। अञा ॿिया लफ़्ज़ इहे आहिनि या उम्मतन वहदहु। मदीने वारे साईं फरमायो इहो इल्म जी तरवीज करण वारो ॿियनि खे इल्म सेखारण वारो ओ इहो मदरसो हलाइण वारो ओ इहो दीन जी तबलीग करण वारो माण्हुनि खे दीन सेखारण वारो इल्म सेखारण वारो क़यामत जे ॾिहाड़े उथंदो हिकिड़ो माण्हू पूरी उम्मत जे बराबर बणिजी उथंदो। अब का गाल समझो था वाले कौन दा समझो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुट पंहिंजे बच्चन के दीन जो इल्म सिखा
पंहिंजे पुटनि खे हाफ़िज़ बणा, दीन जो इल्म सेखार। हे जो मदरसो खुलियो आहे उन जे दीन जे कम में मददगार थी, अल्लाह जे दीन जी तबलीग ऐं तरवीज में हिम्मत ॾियार। पंहिंजा बच्चा बि पढ़ा, जेके पढ़नि पिया उन्हनि जो ख़ैर ख़्वाह थी, उन मदरसे जो ख़ैर ख़्वाह थी। मदीने वारे साईं फरमायो जेको इल्म जी तरवीज में मददगार बणजे, अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े उनखे बि इज़त वारो बणाए उथारींदो। सुभान अल्लाह। हिकिड़ो त मदरसे में पढ़े थो, पढ़ाए थो, आलिम हाफ़िज़ मदरसे में पढ़े थो, मदरसो पढ़ाए थो, माण्हुनि खे दीन सेखारे थो। ऐं ॿियो माण्हू आहे जेको कारोबार वारो आहे, नौकरीअ वारो आहे, दुनिया जे ख़फ़न में मुब्तला आहे, ॿी का नेकी नथो करे सघे, पंहिंजो माल उन जे मथां ख़र्च थो करे जेको दीन जे कम में मसरूफ़ आहे। उन हाफ़िज़े क़ुरान, उन उस्ताद, उन तालिबनि ते ख़र्च थो करे। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे अल्लाह रब्बुल इज्जत आलिमन के सब का पहिरियां जन्नत में उमारींदो। सुभान अल्लाह। आलिम पहिरियां जन्नत में वेंदा, पर उहे माण्हू जेके आलिमन जा मददगार आहिनि, उन मदरसे, उन दर्सगाह, उन दीन जे दर्सगाह जा ख़ैर ख़्वाह मददगार, जामे दिरहमे सुखने जेके मदद करण वारा आहिनि, मदीने जे ताजदार फरमायो इन्हनि आलिमन खां बि अॻ में अल्लाह उन्हनि ख़र्च करण वारनि खे जन्नत में उमारींदो। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं बि आयो, तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी आयो त इल्म पढ़ाइण आयो, इल्म सेखारण आयो, माण्हुनि खे इल्म जी ॼाण ॼणायो, शूर पैदा करण आयो। मदीने जो ताजदार बि दुनिया जो वॾे में वॾो आलिम बणिजी आयो आहे। अल्लाह खे बि उहो वणंदो आहे जेको इल्म जो साहिब बणबो आहे। सुभान अल्लाह। मुझे दिलबर नबी के अल्लाह वडो आलिम बना, एड़ो इल्म ॾिनई जड़ो के इंसान के इल्म कोन्हे। अल्लाह जे कुरान खुद फरमायो महबूब मूं तोखे ख़बर थी कहिड़ो इल्म ॾिनो, दुनिया वारा माउफ थी विया आहिनि, ख़बर नथी पवे नबी के इल्म आहे कोन्हे, ग़ैब हुयो न हुयो। अल्लाह जे कुरान फरमायो व अल्लमका मा लम तकुन तअलम। ए मुंहिंजा महबूब, ओ दिलबर नबी, मूं अल्लाह तोखे हर उहो इल्म ॾिनो जेको तूं न ॼाणंदो हुए, सो समूरो इल्म मूं अल्लाह तो मुस्तफा खे ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। जेको थियो सो बि इल्म ॾिनुमि, जेको न थियो आहे सो बि इल्म ॾिनुमि, जेको थियण वारो आहे सो बि इल्म ॾिनुमि। ओ क़यामत जो कहिड़ा जन्नत में वेंदा, कहिड़ा दोज़ख में वेंदा, मुंहिंजे दिलबर नबी खे अल्लाह हर शइ जो इल्म ॾेई छॾियो आहे। साहबी जॾहिं जंग बदर लगी, ग़ज़वे बदर लगी, बदर जे मैदान में हिकिड़ो ॾिहाड़ो अॻ में लड़ाई खां हिकिड़ो ॾींहुं अॻ में मुंहिंजे महबूब जे हथ में लठ हुई, छड़ी मुबारक हुई, लठ मुबारक हुई। बदर जे मैदान में आया जिते जंग लगनी हुई, मुंहिंजे महबूब उते निशान लगाया। साईं जन फरमायो हिन जाइ ते अबू जहल क़त्ल थींदो, हिन जाइ ते सफ़वान जो पीउ उमैया क़त्ल थींदो, हिते शेबा क़त्ल थींदो, हिते फिलाणो काफ़र क़त्ल थींदो, हिते फिलाणो काफ़र मरंदो, उन जो लाश हिते किरंदो। मदीने वारे साईं अॻे ई निशान लगाए साहबा खे ॿुधायो हुयो त सुभाणे फिलाणो काफ़र हिन जाइ ते मरंदो। सुभान अल्लाह। ॿियो ॾींहुं जो काफ़रनि खे क़त्ल कयो वियो। हिकिड़ो साहबी चयो मूं चयो त वञी ॾिसां, नबी साईं निशान लगाया हुया, आया साॻी जाइ ते मूं हिन जॻह बदिलजी आहे, चए थो वञी जो ॾिसां त अबू जहल उते मोह पियो हुयो जिते नबी फरमायो हुयो, उतबो उते मोल हुयो।
हुयो जिते नबी चयो हुयो शेफा उते मोल हुयो उमैया उन जाए ते पियो हुयो जहन्नम वासिल थियो हुयो जिते मुझे दिल पर नबी सोने निशान लगाए बुधायो हुयो अन्या जोर सा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमाए महबूब मुंह इल्म तो के दिनो मुंह अल्लाह मुंह रब तो के इल्म सिखारियो आ पर एड़ो इल्म सिखारियो आ जेको तो का कदे विसरंदो कोन मुंह अल्लाह उन जी हिफाजत भी खुद फरमाई आहे सुभान अल्लाह हरि जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब यहाँ पे जाए कुरान के पढ़ंदा रहंदा तन के याद रहंदा छडे नहीं याद विसरी नहीं दो आओ ना कुरान याद हुजे कुरान आहे पढ़ण सा याद कबो भेरा दिबा मंजिल कबी साईं मुझा उनके दौर कबो तो कुरान याद रहंदो इल्म सा लागापल रहंदो तो तवा जो इल्म बरकरार रहंदो छडे नहीं दो तो इल्म विसरी भी दो समझो था छडे नहीं दो इल्म विसरी भी दो वडो आलिम मुझे जेको सर्फ नहव पहले साल में पढ़ियो हुयो न वली वडो आलिम मुझे पर सर्फ न याद होंदस हां जेके अल्लाह हाफिज़ो दे वी गाला समझो था ए मोटी पढ़ियो पर हिना पुछा कंदो सर्फ न 10 साल में पढ़ियो हां याद कोन होंदस इल्म सिखण का पोजे पढ़े न तो म विसरी वी दो बेशक इल्म विसरी वी दो पर अल्लाह फरमायो ओ मुझा महबूब जेको इल्म मु रब तो के दिनो आ सनुकरिउक फला तंसा असा तो के एड़ो पढ़ायो आ जेको तो का कदे विसरंदो कोन सहन मन लंदो तो के विसर को न थींदी असा तो के इल्म एड़ो दई छयो मुझे दिल पर साईं फरमा चाओ सुभान अल्लाह दिल पर साईं को फरमाए इल्म वा तो वत कान यकूं जो हुक्म वा तो वत कुन फयकूं जो ओ इल्म वा तो वत कान यकूं जो हुक्म वा तो वत कुन फयकूं जो आही नूरी नबी मुझा प्यारा नबी ओ तुझे अचण सा सब जग जुड़िया सिज चंड कतियूं आई गुलटड़िया ओ तुझे अचण सा सब जग जुड़िया चंड कतियूं आई गुलटड़िया आही नूरी नबी निर्वार तू आई सोहणो नबी सरदार तू मुझा सोहणा नबी मुझा प्यारा नबी सरदार तू आई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब सही मुस्लिम शरीफ में हदीस रिवायत करने वालो हजरत अमर बिन अख्तब रदियल्लाहु ताला अन्हु जे तो सल्ला बिना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल फजर हिकड़े दिहाड़े फजर नमाज ते मदीने वाले साईं वट आया सी फजर जो टाइम हो जाए सुभान अल्लाह सजो डी भलो अल्लाह जो जोड़ेला डी भला है रात डी पर जेको फजर जो टाइम है बड़ो सुकून वालो टाइम है ॾिठो थधड़ी थधड़ी हवा लगदी आ मौसम भली हुंदी आ न गर्मी हुंदी आ न सर्दी हुंदी आ मौसम में एतदाल हुंदो आ फरहत वारी रात जो निंड करे माण्हू उथंदो आ जिस्म फरहत वारो हुंदो आ वरी मस्जिद हुजे सुबह जो टाइम हुजे पर अमर तो फरमाए निगाहन जे आडो मदीने वाले साईं जो मुखड़ो आ सुभान अल्लाह नचई सुभान अल्लाह
सुभान अल्लाह जदो जी जो महबूबन जो चेहरो दिसदा हुआसी दुख दर्द गम सब लही वेंदा सुभान अल्लाह नबी सोने फजर नमाज पढ़ाए वसइदल मिंबर साईं जन आया अच्छे मिंबर शरीफ तशरीफ फरमा चलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान तवा जिक्र बुधी दिसो मजो अचे तो वा सुभान अल्लाह मदीने वाले जो शान बुधी दिल ठरे थी जंजी दिल ठरे थी सो हथ मथे करे वाले अल्लाह खुदा जी जो कसम मोहब्बत वारो जने यार जो जिक्र बुधे मदीने वाले जो तज़किरो बुधे लऊ लऊ ठरी पवंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा बुधम ता एडो मजो ऐ सुकून ऐ फरहत थी अचे बुधा त मदीने वाले जो जन दूबदू रूबरू दीदार कयो उन्हन जो छा हाल सुभान अल्लाह से ये चवंदा हुआ जेके मुझे मुर्शिद दिल पर सही मातली वारे चए तो जानी आयो जानी थी वई मेहरबानी असा जो जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी जलवे तार अल्लाह भला सैयद जासीगार कच्ची चवरायो जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी आ जलवेदार अल्लाह वाह सैयद जासीगार अल्लाह बाबा सैयद जासीगार लबन जो मुरकन मोहे लबन जो मुरकन मोहे नाज़ो निहारे दिलियों धोए नाज़ निहारे दिलियों धोए ओ वाह मिठी मुस्कार वाह मिठी मुस्कार अल्लाह वाह सैयद जासीगार जानी आयो जानी थी वही मेरे बानी जो जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद ओ जिब्रील जे जो झूले इंदोरो जो झूले दौरा ओ चंद्रमने महबूबा इशारो चंद्रमने महबूबा ओ इशारा वाह मिठो मन थार वाह मिठो मन थार अल्लाह वाह सैयद जासीगार अज बुलंद आवाज़ जो जानी आयो जानी जेको चवे तो नबी असा जो जानी आ सोच के जी चल रहा है जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासीगार दिलबर साईं क्या बख्त भलेरा अजे बालारुन जा थया बख्त भलेरा धोवण आयो मुहड़ा मेरा आयो मुहरा मेरा खुशियुन थी व्या करार ओ खुशियुन थी व्या करार अल्लाह वाह सैयद जासीगार जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी आयो जानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल ठरिया तो जो सुभान अल्लाह हजरत अमर तो फरमाए मदीने जो ताजदार फजर नमाज पढ़ी मिंबर ते बैठा ऐ खतबना महबूबन तकरीर फरमाई हत्ता हजरत सुहरो जो सुहर नमाज थी वई सुहर नमाज ताई मदीने जो ताजदार तकरीर फरमाईंदो रहो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे मूंखे हिकिड़ो कलाक पूरो थियो सुभान पूरो कलाक थियो 5 मिंट जा वधीक कलाक थियण में मुंहिंजो साह निकिरी वियो तकरीर में
सुभान अल्लाह। असां जो इहो हाल आहे, फजर पढ़ी जो वेठा, ज़ुहर थी वई, महबूब तकरीर पे कई, फनज़ल फसल्ला, लथा मिंबर ता लही, ज़ुहर नमाज पढ़ाइन, सुम्म सइदल मिंबर, वरी मिंबर ते चढ़िया, वरी तकरीर शुरू कई अथन। सुभान अल्लाह। वरी खिताब हलो तां जो असर नमाज थी वई, टिपरी नमाज ताई तकरीर कंदा रहा, वखतबना इस ताणी जो टिपरी नमाज ताई तकरीर केन, वरी असर नमाज पढ़ाइन, वरी मिंबर ते चढ़िया, वरी तकरीर कयन, हत्ता गरबत शम्स तां जो सिज लही। सुभान अल्लाह। वाह नबी जे इल्म ता कुर्बान वने। सुभान अल्लाह। मां हिकड़े मौजूद थे तो हला तो मुझो इल्म हूंदो तो कलाक ब कलाक वध में वध उन मौजूद इल्म खत्म थियो तो तकरीर खत्म। मदीने जे ताजदार जो इल्म ॾिसो, सुबुह का तकरीर करण पिया आहिनि त मगरिब थी वई, सिज लही वियो, नबी जो इल्म खुटो नाहे। सुभान अल्लाह। अमर भला छा सेखारियो नबी सुने, छा ॿुधायो एॾी वरी टकी तकरीर में, चए थो अखबरना बिमा कान व बिमा हुआ काइनुन, जेको थी चुको उहो बि ॿुधायुनि, जेको न थियो आहे, जेको थियण वारो आहे, जेको क़यामत ताईं थींदो, इन सॼे ॾींहं जी तकरीर में कुल काइनात जो इल्म असांखे ॾेई छॾियो हुयनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं के अल्लाह एड़ो पावर ॾिनो जो जेको थियो सो बि ॿुधाइनि, जेको न थियो आहे, थियण वारो आहे, ईंदड़ ज़माने में थींदो, नबी के इहा बि ख़बर हुई त दादा भाई में रफ़ीक जी ओ ताक़त मुंहिंजो मीलाद थींदो, मदीने वारे के इहा बि ख़बर हुई। सुभान अल्लाह। नचई सुभान अल्लाह। आहे इल्म मदीने वारे वटि किन कोने कोने जी मुजस्सिर ए नबी के खबर आहे असांजे हाल जी, पोइ तूं महबूब जे साम्हूं अहिड़ो थी पेश थी न जंहिंमें मदीने वारो साईं राज़ी थी वञे। अहिड़ो भलो थी, अहिड़ो सचो थी, अहिड़ो मुख़लिस थी जो गुंबद खज़रा मां नेण खणी नबी तोॾा निहारे त तुंहिंजी सूरत नबी खे वणे। साईं फरमाए तो मुंहिंजो महबूब आहे, मुंहिंजो प्यारो। तोखे दाढ़ी नथी वणे, तोखे दीन जी ॻाल्हि नथी वणे, तोखे पटको टोपी नथी वणे, मस्जिद जो पंध नथो वणे, निमाज़ नथी वणे, त नबी खे कीअं वणे? मशहूर हदीस साईं करीमन फरमायो, सूमर ऐं खमीस ते तव्हांजा अमल मूं ताईं पहुचंदा आहिनि। अॼु अरबा आहे, सुभाणे खमीस, सुभाणे असांजा अमल वेंदा नबी सुणे जी दरबार। साईं जन फरमायो, जॾहिं भला अमल ॾिसंदो आहियां मां मोहम्मद करीम ख़ुशि थींदो आहियां। मुंहिंजे उम्मती भला अमल कया, पर मुंहिंजे राणे फरमायो, जॾहिं तव्हां गुनाह जा कम कंदा आहियो, बदकारियुनि जा कम कंदा आहियो, मलाइक गुनाह खणी ईंदा आहिनि, मां ॾुखारो थींदो आहियां, पोइ तव्हांजे लाइ इस्तिग़फ़ार कंदो आहियां, तव्हांजे लाइ माफ़ी वठंदो आहियां। पुट जे महबूब ॾुखारा थियनि तुंहिंजे करे मदीने वारे खे ग़म पहुचे त तूं कहिड़ो सुख लहंदे दुनिया में? जवाब ॾे मूंखे। अमल कबो, नेक साले थिबो, मदीने वारे साईं खे राज़ी कबो। कहिड़ा कहिड़ा राज़ी कंदो, हथ मथे खणो मां ॾिसां। खुदा जी इज़्ज़त जो कसम, मदीने वारे जी गुलामी या गुलामी नाहे, ॿिन्ही जहाननि जी बादशाही। असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, रब मदीने वारे जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।